حضور فرماयो يذهب الصالحون الاول فالاول وتبقى حفالة كحفالة الشعير او التمر لا يباليهم الله بالا. یہ جو عام لفظ ٻڌندا آहियूं नी अॼु सचा करे मां तव्हांखे ॾेखारियां थो त नेकनि जो सदको अथव जेको असां जहिड़ा वेठा आहियूं. हदीस मुबारक में रवाहुल बुखारी आहे. हिन हदीस खे इमाम बुखारी रिवायत कयो आहे. हुज़ूर फरमायो त नेक माण्हू अॻिते पोइते थी वेंदा, हलिया वेंदा. पोइते वञी कचो भूसो रहंदो कतल जो या जवन जो. कतल मां जेका हुनजो मथी खल हूंदी आहे जेका कम जी न हूंदी आहे न, पोइ पटींदा आहियूं ऐं खखड़ी कढी इन खे भूसो चवंदा आहियूं. या जेका हुनजी तूड़ी हूंदी आहे न, जव जी तूड़ी जेका कम जी न हुजे, शइ कढी करे असां अटो पियूं करे उहा कम में आणियूं, उनखे भूसो चवंदा आहिनि. त हुज़ूर फरमायो त जॾहिं नेक माण्हू गुज़री वेंदा पोइते मिसल खजीअ ऐं जवन जे भूसो रहंदो. जीअं भूसे जी का परवाह न हूंदी आहे इंसान खे, पियो थो साईं मुंहिंजा ढेरनि ते रुले, पियो थो बाहि में सड़े, पियो थो साईं मुंहिंजा गंदनि में रुले, उन जी जीअं परवाह न हूंदी आहे न, अलाह ताला जी पोइ उन बुरनि माण्हुनि जी अलाह ताला खे का परवाह न हूंदी. रब जेॾी महिल चाहे हुनखे ऊंधो मारे, जेॾी महिल चाहे भितनि में टकर हणी मारे, जेॾी महिल चाहे ॿोड़े मारे, जेॾी महिल चाहे बुख ते मारे, जेॾी महिल चाहे उञ ते मारे. पर इहो तॾहिं आहे जॾहिं इहा खखड़ी, इहा छिलको कतल खां जुदा थींदी आहे, उनजी का वैल्यू न आहे. पर बुज़ुर्ग फरमायो त उन खखड़ी ऐं उन छिलके जी बि वैल्यू हूंदी आहे जॾहिं कतल सां मिलियल हूंदी आहे. जेसीं ताईं नेकनि सां मिलियल हूंदो न, तेसीं ताईं बचियल हूंदो. जेकॾहिं जुदा थींदो पोइ ईअं थी मरंदो. हुज़ूर फरमायो त नेक माण्हू हलिया वेंदा. यज़हबुल सालिहून, यज़हबुस सालिहून अल अव्वल फल अव्वल, नेक माण्हू अॻिते पोइते थी वेंदा. वतबका हुफ़ाला कहुफ़ालत शाइर, पोइते भूसो बाक़ी रहिजी वेंदो जीअं हिकिड़ो जवन जो भूसो रहंदो आहे, अव तम्र या खजी जो भूसो रहंदो आहे. ला युबालिहिमुल्लाहु बाला, अल्लाह ताला पोइ उन्हनि जी का परवाह कंदो ई कोन्हे.